अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उंदड़। ख़बर शामिल कयूं था काज़ी अहमद मां। काज़ी अहमद शहर मोहम्मद कॉलोनी जे रहवासी अदीब शाइर शबीर सियाल जी मासूम भाइटे बशीर खान वलद गुलाम सरवर सियाल खे छिते कुते ॾड़े विधो। काज़ी अहमद इस्पताल इंतज़ामिया पारां कुते जी चक वारी इंजेक्शन लॻाइण खां इनकार कंदे खेनि वापसि मोटाए छॾियो। शाइर शबीर सियाल सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजे भाइटे खे छिते कुते ॾाढे ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे काज़ी अहमद खणी पहुतुसि, जिते मेडिकल ऑफिसर पर्चीअ ते इंजेक्शन लिखी ॾिनी। मां पर्ची खणी स्टोर इंचार्ज आदिल आराईअ खे ॾिनी, जंहिं ते स्टोर इंचार्ज इंजेक्शन ॾियण बदिरां बद इख़लाक़ी कंदे नामुनासिब रवैयो इख्तियार करे बदतमीज़ी कई ऐं इस्पताल इंतज़ामिया नींगर जो इलाज न कयो। इलाज खां जवाब ॾींदे वापसि करे छॾियो। हिन आला इख्तियारनि खां घुर कई आहे त बद इख़लाक़ी कंदड़ इस्पताल जे स्टोर इंचार्ज आदिल आराईअ खे हटायो वञे। ॿी सूरत में इस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।